असांखे जंहिं महिल बुख लॻंदी आहे त असां बुख खे एसोसिएट कंदा आहियूं की हाणे कुझु खाइणो आहे, पर 7 अलॻि तरीक़े जूं बुख हूंदियूं आहिनि। वाओ। त हिकु हूंदी आहे मेंटल बुख, की हो इमोशंस सां एसोसिएटेड हूंदी आहे। ॿी हूंदी आहे विजुअल बुख, कि कुछ अपीलिंग तो लगे, कपकेक्स पिया आहिनि, मक्रून्स पिया आहिनि, ब्राउनीज़ पियूं आहिनि, त असांखे जाम माना हीअं इच्छा थींदी आहे कि ॾिसी करे इवन इफ यू आर नॉट हंग्री। वेलकम टू द सिंधी गर्ल यूट्यूब चैनल। थैंक यू। हिननि जो नालो नम्रता मन्याला, रजिस्टर्ड डाइटिशियन एंड न्यूट्रिशनिस्ट SNDT कॉलेज में पढ़ाई कई अथऊं, बैचलर्स भी पोस्ट ग्रेजुएशन भी। एंड मूंखे जाम दिल हुई कि मां कंहिं न्यूट्रिशनिस्ट सां ॻाल्हायां, छाकाणि त हे मेंटल हेल्थ अवेयरनेस मंथ हले थो। मूंखे मेंटल हेल्थ जी ॾाढी परवाह आहे, माना दिमाग़ जी शांति, दिमाग़ ख़ुशि रहण जी परवाह आहे जाम। त इन करे मां हिननि खां पुछोमानि अगरि असां वेही करे गॾु वीडियो ठाहे था सघूं जिते असां खाधे जे बारे में एंड मेंटल हेल्थ जे बारे में ॻाल्हाए सघूं कि ॿिन्हिनि में छा रिश्तो आहे। Are you ready for this? I am absolutely ready। ऐं मां जाम एक्साइटेड आहियां छोकी मां पहिरियों दफ़ो कंहिंखां हीअं सिंधीअ में कहिड़ो इंटरव्यू या वीडियो थी कयां, त मूंखे जाम एक्साइटमेंट आहे कि मां पंहिंजे लैंग्वेज में हे कयां थी ऐं पंहिंजे माण्हुनि लाइ हे कयां थी, तो इट्स वेरी एक्साइटिंग। लवली। हाणे तव्हां मूंखे ॿुधायो खाधे जे विच में एंड मेंटल हेल्थ जे विच में छा कनेक्शन आहे? जेको बि असां फूड खाईंदा आहियूं हो असांजे डाइजेस्टिव सिस्टम में वेंदो आहे ऐं डाइजेस्टिव सिस्टम यानी कि गट ऐं ब्रेन जो हिकु कनेक्टिंग एक्सिस थींदी आहे जंहिंमें जाम कम्युनिकेशन थींदो आहे। त हिकु त हे थींदो आहे कि फूड विल अफेक्ट योर मूड ऐं ॿी ॻाल्हि थींदी आहे कि मूड विल अफेक्ट योर फूड। छो हे छा थींदो आहे कि हाणे असांजे घर में कुझु सेलिब्रेशन थींदी आहे त असांखे मिठो खाइणु वणंदो आहे, त वी आर एसोसिएटिंग हैप्पीनेस विथ स्वीट। तो वी आर काइंड ऑफ लाइक असां पंहिंजा इमोशंस फूड सां कनेक्ट था कयूं। एब्सोल्युटली। मूंखे ख़ुशी थींदी आहे मूंखे चॉकलेट ब्राउनी खाइण। हाँ एब्सोल्युटली। एंड घणनि ई माण्हुनि खे क्रेविंग्स थींदियूं आहिनि, हुननि खे अगरि कंहिं ॻाल्हि जो दुख थींदो आहे या कंहिं ॻाल्हि जो गुस्सो ईंदो आहे त माण्हू छा कंदा आहिनि कि हुननि खे रियलाइज़ न थींदो आहे कि असां छा था खाऊं ऐं केतिरो था खाऊं, त हुन में बि जाम फ़र्क़ु पवंदो आहे। ॿी ॻाल्हि हीअ थींदी आहे कि जंहिं महिल असां वधीक फ्रूट्स एंड वेजिटेबल्स खाईंदा आहियूं, हीअ हिकिड़ी स्टडी आहे कि जंहिंमें हे कंक्लूड थियो हुयो कि जंहिं माण्हुनि हिकु ॾींहं में 5-6 सर्विंग्स ऑफ फ्रूट्स एंड वेजिटेबल्स खाधा हुया, हुननि जी मूड वधीक दे वर सैटिस्फाइड विद देमसेल्व्स, ख़ुशि हुया, दे वर हैप्पी, मेंटल पीस, वर्सेस दे कंपेयर्ड पीपल जिन जो फ्रूट्स एंड वेजिटेबल घटि हुयो ऐं जंक फूड जो इंटेक वधीक हुयो, शुगर जी इंटेक वधीक हुई, हुननि जी मूड वधीक माना लो रहंदी आहे, स्पेशली शुगर। त शुगर हिकिड़ी हीअं शइ आहे जो असांजे गट माने कि असांजे डाइजेस्टिव सिस्टम खे बि अफेक्ट थी करे ऐं असांखे ब्रेन खे बि अफेक्ट थी करे। एक्सेसिव माना ॾींहं में 10 grams ऑफ शुगर इज फाइन, 10 to 15 grams ऑफ शुगर, 2 चमचा टेबल स्पून। बट हो डिपेंड कंदो कि हाणे कंहिंखे डायबिटीज़ आहे या ओबेसिटी आहे या ॿी कहिड़ी तकलीफ़ आहे, त हो हीअं वेरी थींदो आहे। बट इन जनरल फॉर अ हेल्दी पॉपुलेशन 10 to 15 grams ऑफ शुगर पर डे इज फाइन। नम्रता, हाणे तव्हां ऐं मां सिंधी आहियूं। हाँ। एंड सिंधी खाधो ॿियनि खाधनि खां, ॿियनि जातियुनि जे खाधनि खां काफ़ी अलॻि आहे। अगरि मूंखे सिंधी भाषा जी ॾाढी चिंता आहे, आई थिंक सिंधी भाषा मरी रही आहे, बट ऑल्सो सिंधी खाधो जेको आहे उहो आई थिंक आस्ते आस्ते करे माण्हू छॾींदा था वञनि। एंड असांजे कल्चरल फूड खे असां जंहिं महिल छॾियूं था, कोई बि कम्युनिटी हुजे, अगरि हू पंहिंजो जीअं बंगालियुनि जो चांवर ऐं मच्छी स्टेपल फूड आहे, त अगरि असां पंहिंजे कल्चरल खाधे खे छॾियूं, अगरि असां कोकियूं, दाल पकवान, साई भाॼी, टोक, चांवर खाइण छॾियूं त छा थियण वारो आहे, छा अफेक्ट थींदो? त असांजो जेको बॉडी हूंदी आहे, सभिनीनि जी जीन्स हूंदी आहे, पर्टिकुलर जीन्स पर्टिकुलर फूड्स खे डाइजेस्ट करण लाइ हूंदी आहे, टाइप ऑफ फूड्स खे। ॿी ॻाल्हि हीअ हूंदी आहे कि असांजे डाइजेस्टिव सिस्टम में अलॻि अलॻि टाइप जा बैक्टीरिया हूंदा आहिनि, त सुठा बि हूंदा आहिनि ऐं ख़राब बि हूंदा आहिनि, त हो बैलेंस मेंटेन करणु ॾाढो ज़रूरी आहे। त असांजो जंहिं महिल खाधो चेंज थींदो आहे
त विदिन 24 आवर्स असांजी जे हे बैक्टीरिया आहिनि हो चेंज थी वेंदी आहे। त जाम इम्पैक्टफुल हूंदो आहे खाधो जो रोल इन टर्म्स ऑफ गट बैक्टीरिया। ऐं गट बैक्टीरिया लाइक दे से ऑल डिजीज़िस बिगिन इन द गट। यस तो गट बैक्टीरिया मेंटेन करण जो जेको इम्पोर्टेंस आहे हो जाम वधीक आहे। त जंहिं महिल असां शिफ्ट थींदा आहियूं, कहिड़ो बि खाधो असां न्यू ट्राई कंदा आहियूं, अगरि जे तव्हां कोई न्यू रेस्टोरेंट में वञो था, तव्हां कहिड़ो न्यू क्विज़ीन था ट्राई करो या कुझु बि, या हितां जो माण्हू केरु जापान में वञनि था त हुतां जी रसोई ॾाढी अलॻि थींदी आहे, त असांजी हेल्थ ते इमीजिएटली असरु थींदो आहे। नाउ आई वेंट टू नॉर्थ लास्ट ईयर। After I came back, I had loose motions and digestive issues for a week. नॉर्थ इंडिया North India. Because मुंहिंजे घर जो खाधो जाम सिंपल ऐं सात्विक टाइप आहे। नॉर्थ में खाण स्पाइसी बटर ऑल ऑफ दैट इज़ मोर हैवी। त हे हिकिड़ो इम्पैक्ट आहे कि घणो इम्पैक्ट थो पए तव्हांजे खाधे जो तव्हांजे हेल्थ जे मथां ऐं बेसिकली तव्हांजे मेंटल हेल्थ जे मथां बि। त जॾहिं असां हेल्थ चवंदा आहियूं त हेल्थ माना छा थींदो आहे? नॉट ओनली फिज़िकल हेल्थ, इट्स फिज़िकल, इमोशनल, स्पिरिचुअल, मेंटल, सोशल, all of it together. Psychological, all of it together. And food is something so important for our social lives as well. For our spiritual lives as well. त असां फूड चेंज था कयूं त असांजी इमीजिएटली हेल्थ ते असरु थींदो ई थींदो। त असां नंढे हूंदे जेको फूड खाईंदा आहियूं, असांखे जे आदतूं आहिनि त असांखे हो मेंटेन करणु ज़रूरी आहे। ऐं तव्हां न्यू क्विज़ीन ट्राई कयो था त तव्हांखे हू क्वांटिटी पहिरियों दफ़ो जंहिं महिल तव्हां खाओ था त तव्हांखे क्वांटिटी थोरी सी, माना अगरि तव्हां हिकिड़ो मुठी खाईंदा आहियो हूअं त तव्हांखे अधु मुठी खाइणु खपे, छो त तव्हांखे सम्झ में ईंदो कि हे शइ मूंखे सूट थिए थी की न नथी। मां चङा साल लंडन में हुयमि एंड उते मां पंहिंजे खाधे खां चङो परे हुयमि। हिते घर में मम्मी कोकी, दाल पकवान, साई भाॼी एवरीडे फूड आहे, नॉर्मल फूड आहे। बट हुते पास्ता, योगर्ट, बेरीज, मुंहिंजो खाधो ॾाढो अलॻि हुयो लंडन में। बट जंहिं महिल बि मां ठाहिण जो सोचींदी हुयमि या एक्चुअली ठाहींदी हुयमि दाल पकवान, कोकी, आई यूज टू बी सो हैप्पी, जाम ख़ुशि थींदी हुयमि। त ईअं छो? माना इहो जेको असांजो खाधो आहे, इहो असांजे पुरखनि जो खाधो असांजे खून में आहे, इन जे करे थी मूंखे ख़ुशी थिए। जीन्स में हे आहे। ऐं ॿी ॻाल्हि हीअ थींदी आहे कि असांखे जंहिं महिल बुख लॻंदी आहे त असां बुख खे एसोसिएट कंदा आहियूं कि हाणे कुझु खाइणो आहे, पर 7 अलॻि तरीक़े जूं बुख हूंदियूं आहिनि। वाओ। त हिकु हूंदी आहे मेंटल बुख, कि हो इमोशंस सां एसोसिएटेड हूंदी आहे। ॿी हूंदी आहे विजुअल बुख, कि कुझु अपीलिंग थो लॻे, कपकेक्स पिया आहिनि, मकरून्स पिया आहिनि, ब्राउनीज़ पियूं आहिनि, त असांखे जाम माना हीअं इच्छा थींदी आहे कि ॾिसी करे इवन इफ यू आर नॉट हंग्री। टी थींदी आहे कि तव्हांखे स्मेल थी वणे, त स्मेल थी वणे कि केरु सिंधी फूड सीरो था ठाहे, किथे बि सीरो ठहंदो आहे त असांखे हीअं स्मेल ईंदी आहे त जाम बुख लॻंदी आहे। जेका कराओ प्रसाद मिलंदो आहे त असांखे वञी करे हूअ स्मेल ईंदी आहे त असांखे सुठो चंडू हूंदो आहे एंड मूंखे उहो प्रसाद ॾिसण ईंदो आहे। करेक्ट एसोसिएशन। या सो विजुअल बुख इज़ ऑल्सो ऑफ दैट सॉर्ट। जेका एक्चुअल फिज़िकल हंगर हूंदी आहे, उहो सिर्फ़ु स्टमक सां रिलेटेड हूंदी आहे। त जंहिं महिल असांखे क्रैम्प्स हूंदा आहिनि या हीअं कुझु सेंसेशन थींदो आहे, थोरी एसिडिटी थींदी आहे, हीअं हूंदो आहे, त उहा हूंदी आहे फिज़िकल हंगर। ऐं जेका इमोशनल हंगर मां चवां थी, उहो हूंदी आहे कि काई बि मेमोरी हूंदी आहे। एब्सोल्युटली। काई बि हैप्पी मेमोरी कंहिंसां गॾु खाधो। एग्जैक्टली। या तव्हां कंहिं पर्टिकुलर रेस्टोरेंट जो तव्हांखे कुझु वणे थो त तव्हां हू हुन खां एसोसिएट कंदव। Oh my God, so true, so true. And even in family gatherings, I think that's another thing. If there's any particular dish that when you're meeting your family, और वो particular dish बनाई जा रही है, so even if you're not hungry, you will still sit down at the table and eat. त हुआ हूंदी आहे हिकिड़ी सोशल हंगर हूंदी आहे कि असां कंपनी लाइ या कंहिंसां ॻाल्हाइण लाइ या कंहिंसां टाइम स्पेंड करण लाइ बि था खाऊं। त हीअं अलॻि अलॻि टाइप्स जी हंगर हूंदी आहे। हिन करे असांखे जाम इम्पॉर्टेंट एस्पेक्ट आहे हिकिड़ो हंगर जो है कि असांखे फिज़िकल हंगर ही एड्रेस करणी आहे, नॉट अदर्स। बट छा थींदो आहे कि असांखे पंहिंजी लिमिटेशन्स रखियूं आहिनि ऐं असांखे इमोशन्स असांजा टेक ओवर न करणु खपनि।
We should always be in charge of our emotions and not let emotions be in charge of us. Well said. तो हो हिकिड़ी हीअ जाम इम्पोर्टेंट ॻाल्हि आहे. ऑफकोर्स जेका हैप्पीनेस मिलंदी आहे फूड खां उहा अलॻि ई हूंदी आहे. त मां नथी चवां की तव्हां पंहिंजे फैमिलीअ सां वेही करे खाओ न, बट यू हैव टू कीप योर पोर्शंस इन कंट्रोल. Right. फिजिकल हंगर की जो हंगर है उसको कम्प्लीटली सेटिस्फाई करो, और जो बाकी के हंगर्स है यू हैव टू काइंड ऑफ प्ले अराउंड विद इट टू अंडरस्टैंड कि कितना खाना है. हाँ, सॼी देरि थोरी केक खाइणा. एग्जैक्टली राइट. नाउ नम्रता, असांजो सिंधी खाधो चवंदा आहिनि ॾाढो रिच आहे. रिच माना जाम तेल थो पए, घीअ में था ठहनि, हैवी खाधो आहे. त सिंधी खाधो बि हेल्दी थी थो सघे? सिंधी खाधो जाम हेल्दी थींदो आहे. हीअं कुझु न आहे की सिंधी खाधो अनहेल्दी हूंदो आहे. असांजा जेका फूड कॉम्बिनेशन्स आहिनि हिकु त उहो जेनेरिक आहिनि असांजे लाइ. एग्जाम्पल ॾियो. त असां जीअं साई भाॼी ठाहींदा आहियूं त साई भाॼी में लीफी वेजिटेबल्स हूंदियूं आहिनि, दालियूं थींदियूं चणनि आहिनि, जी दाल पवंदी आहे. दाल पवंदी आहे, 2 दालियूं पवंदियूं आहिनि. Is it? हाँ. Okay. ऐं असां जेका चांवर खाईंदा आहियूं हुन सां भुॻा भुॻा चांवर चांवर. या बिरजी चांवर जेका बि असां What is खाऊं था. बिरजी चांवर? बिरजी चांवर इज लाइक बेसिकली अ खिचड़ी. दैट्स अ कॉम्बिनेशन ऑफ राइस एंड चना दाल ओनली एंड वी एड हल्दी टू इट. तो येलो कलर जा त थींदा उहा आहिनि. साई भाॼी सां खाईंदा आहिनि. साई भाॼी सां खाईंदा आहिनि. त हो जाम गुड कॉम्बिनेशन थींदो आहे. ऐं जाम माण्हू साई भाॼी चांवर सां गॾु मठो बि ठाहींदा आहिनि. What is that? मठो मीन्स इट इज़ अ काइंड ऑफ अ रायता. यूजुअली हा, वो हा. बूंदी से बूंदी रायतो. बूंदी रायतो थींदो आहे जेके मठो चवंदा आहियूं. बट असां हिकिड़ो ट्वीक करे था सघूं कि बूंदी विझण खां बजाए असां काई वेजिटेबल था विझी सघूं. बूंदी बेसण आहे. बूंदी बेसण आहे पर तरियल आहे. राइट, त एब्सोल्युटली. हो असां अगरि कट डाउन करण था चाहियूं, क्यूकम्बर रायतो कुकुम्बर रायतो, ग्रेटेड कैरेट था विझी सघूं, ग्रेटेड दूधी था विझी या सघूं, प्लेन रायतो. प्लेन रायतो या कहिड़ो बि कॉम्बिनेशन ऑफ वेजिटेबल्स विझी Right. करे असां रायतो हीअं वेजिटेबल रायतो ठाहे करे था खाई सघूं. Mhm. ॿियो असांजी कोकी हूंदी आहे. I love coffee. स्टेपल ब्रेकफास्ट हूंदो आहे. Absolutely, त हा. कोकी बि हेल्दी फूड आहे छोकी हुन में वीट फ्लावर थो वञे, या तो तव्हां कॉम्बिनेशन ऑफ फ्लावर था यूज़ करे सघो. माना त वीट फ्लावर सां गॾु बेसन था विझी सघो, या वीट फ्लावर सां गॾु मूंग दाल जो फ्लावर था विझी सघो. Wow. तंहिंमें तव्हां भाॼियूं था विझो, अनियन तो बने, हाँ, या coriander. कैबेज. कैबेज कैबेज भी कोकी में डाल सकते हैं विदाउट अनियन इफ यू ऐड कैबेज, जस्ट ग्रेटेड कैबेज. Right. त उहा वेजिटेबल थी वञे. त कार्बोहाइड्रेट्स वञनि था, फाइबर वञे थो, Right. ऐं तव्हां घी था विझो त उहो गुड फैट बि थो वञे. बट ऐं घी ऑयल न. घी हा. त ॿिए तव्हां हुन में वाइट तिल जे थींदा आहिनि राइट. उहो बि था विझी सघो, त तव्हांखे Wow. प्रोटीन बि थो वञे. या द बेस्ट ऑप्शन इज़ लेफ्ट ओवर कुक्ड मूंग जो थींदो आहे, हुन सां उहो अटो ॻोहे करे या छाछ सां अटो ॻोहे करे त प्रोटीन इंटेक बि वधी थो वञे. दैट्स ब्रिलियंट. Yeah. थैंक यू. So that's like little tweaks हां. जे तव्हां करे था सघो. थोड़े चेंजेस. हाँ, थोड़ो चेंजेस जे करिणो आहे असांजे फूड प्रिपरेशन में, त असांजो ट्रेडिशनल खाधो न छॾी करे यस. तव्हांखे कीअं पंहिंजे हेल्थ जो ध्यानु ॾियणो आहे, त हो हे नंढा ट्विक्स हूंदा आहिनि. लवली. अच्छा नम्रता, हाणे मूंखे ॿुधायो, कुकिंग कोई जेंडर स्पेसिफिक न आहे. तव्हां मर्द हुजो औरत हुजो, जंहिंखे कुकिंग वणंदी आहे. मूंखे तव्हां कुझु एॾियूं ईज़ी टिप्स ॿुधायो कुकिंग में जेके असां नंढियूं चेंजेस आणे था सघूं पंहिंजो खाधो ऐं पंहिंजी लाइफ स्टाइल खे सुठो करण लाइ, हेल्दी करण लाइ. त हिकिड़ो त मां तव्हांखे जीअं ॿुधायो कि फ्लावर कॉम्बिनेशंस यूज़ Flour माना करणु, अटो. अटे जा कॉम्बिनेशंस यूज़ करणु ॾाढो माना ज़रूरी जवार आहे. जो, माना तव्हां वीट जूअर. खे जूअर जे हाँ, आटे sorry. खां या बार्ले फ्लावर खां, ओट फ्लावर खां मिक्स था करे सघो, या त हो चेंज था करे सघो. माना हिन महीने अगरि अटो यूज़ कयो आहे त ॿिए महीने असां ॿियो फ्लावर यूज़ चांवरनि जो कंदासीं, अटो. चांवरनि जो अटो या ज्वार जो अटो या बाजरे. बट हे अटा चेंज करणु सुठो छो आहे? हर अटे जी क्वालिटी हिकु त अलॻि हूंदी आहे. राइट. या ॿी जेका ॻाल्हि हूंदी आहे फाइबर कंटेंट अलॻि हूंदो आहे हर अटे जो. टी सीज़न जे हिसाब सां असां अगरि फ्लावर चेंज था कयूं त जीअं असां चवंदा आहियूं कि गर्मियुनि में ठंडी शयूं खाइणु खपे, थधियुनि में गरम शयूं खाइणु खपे. त एवरी ग्रेन हैज़ अ जेनेरिक हीट और अ कामिंग इफेक्ट टू इट. तो that is कहिड़ो why- अटो कहिड़े सीज़न में उहो त असां जंहिं महिल फ्लावर चेंज करणु या कहिड़ो बि हे काम या माना थधी या गरम शयूं चऊं था, त हे छा थींदो आयुर्वेदा जे हिसाब सां थींदो आहे. त आयुर्वेदा जे हिसाब सां 3 तरीक़नि जूं पर्सनैलिटी थींदियूं आहिनि, वात, पित्त ऐं कफ. यस. त हे 3 पर्सनैलिटी असेस करे
पोइ असांखे ख़बर पवंदी आहे की कंहिंखे थधी शइ वधीक सुठी आहे, कंहिंखे गरम शयूं वधीक सुठी आहिनि, ऐं कॾहिं बि वात पित्त कफ जो कॾहिं बि कॉम्बिनेशन थींदो आहे। ओके त मां अगरि पंहिंजो या तव्हांजो असेसमेंट कंदमि त तव्हां सिर्फ़ु वात न हूंदो, तव्हां course. वात विथ समथिंग हूंदो, पित्त विथ समथिंग हूंदो। ओके त हो तव्हांजी बॉडी जी हीट ऐं बॉडी में केतिरो तव्हांखे कूलिंग खपे, या असां चवंदा आहियूं की घणनि माण्हुनि खे गुस्सो जाम ईंदो आहे, त असां हुननि खे अगरि थधो करण जी शयूं अगरि ॾींदासीं त हुननि जो गुस्सो बि कंट्रोल में हूंदो। खाधे सां बि थींदो आहे? खाधे सां। त गुस्सो कंट्रोल करण बि ऐं पर्सनैलिटी में बि चेंजिस ईंदा आहिनि। Right. कई माण्हुनि खे हाणे मेंटल डे जी असां ॻाल्हि था कयूं त कई माण्हुनि खे अॼुकल्ह यंगस्टर्स खे ख़ासि करे जाम एंज़ाइटी इश्यूज़ थींदा आहिनि। त एंज़ाइटी में भी अगर हम इफ वी असेस दीज 3 टाइप्स वात पित्त कफ, तो वो हीटिंग बॉडी होती है। तो इट्स इम्पॉर्टेंट कि वैसे पर्सनालिटीज में हम वधिक असांखे थधक थधाइण जा खाधा। हाँ हाँ। एनी अदर टिप्स? सो द वेरी इम्पॉर्टेंट थिंग इज कि ऑयल जे असां यूज कंदा आहियूं। I'm a त huge हिकु- believer in ghee. Sorry, Ghee. and cold press. घी एंड कोल्ड प्रेस्ड इज वेरी गुड, पर हिकु थींदो आहे असां की कहिड़ो ऑयल यूज़ कयूं। उहा ॻाल्हि त हाणे घणनि ई माण्हुनि खे ख़बर पइजी वई आहे की कहिड़ो तेल यूज़ करणो जिनखे आहे। न ख़बर आहे, कोल्ड प्रेस्ड माना मशीननि में गरम करे जेको तेल निकिरंदो आहे उहो सही न आहे। मां ब्रांड्स जा नाला नथी खणणु चाहियां, बट प्लीज़ थोरो सुठो वठो। कोल्ड प्रेस्ड लेबल ते हुजणु खपे ऑयल, एंड सभिनी खां बेस्ट घी। भली घर में कढो, उहो बेस्ट आहे घी। कोल्ड प्रेस्ड और इवन अनरिफाइंड ऑयल्स, यस, अनरिफाइंड ऑयल्स आर इक्वली गुड। ॿी हीअ हिकिड़ी ॻाल्हि थींदी आहे ऑयल जी, जेका असांजी इंडियन कुकिंग आहे, इन जनरल इंडियन कुकिंग, नॉट जस्ट सिंधी कुकिंग, बट इंडियन कुकिंग में छा थींदो आहे, असां पहिरियों तेल खे गरम कंदा आहियूं, पोइ तड़को विझंदा आहियूं, पोइ हुन में भाॼियूं विझंदा आहियूं, पोइ हो अञा तपंदो आहे, That's पोइ wrong. असां हो खाईंदा आहियूं। त हिन में छा थींदो आहे कि जे तेल वधीक टेम्परेचर ते असां कुक था कयूं त हुन जा हिकिड़ा त जो बेनिफिशियल कंपोनेंट्स आहिनि हो सड़ी था वञनि। हाणे ॿी ॻाल्हि छा थींदी आहे कि हुन जो कॉम्पोज़िशन चेंज थी वेंदो आहे, यस। त हार्मफुल कंपोनेंट्स जनरेट थी वेंदा आहिनि। त इट इज़ वेरी इम्पॉर्टेंट कि असां तेल रीयूज़ न कयूं, पहिरीं ॻाल्हि। ॿी ॻाल्हि कि असां पंहिंजो टेम्परेचर जेको आहे कुकिंग जो उहो थोरो सो घटि कयूं। हिकदमि फास्ट ते न कयो, फास्ट ते न करणो। स्लो ऐं कुकिंग। तेल भले थोरो थधो हुजे, तंहिं महिल भाॼियूं विधो, गरम थी वेंदो Absolutely. जीअं भाॼियूं कुक थींदियूं, या जे तव्हां कुकिंग था कयो। त हिकिड़ी हीअ ऑयल जी जाम इम्पॉर्टेंट ॻाल्हि हूंदी आहे। हाणे ॿियो हे हूंदो आहे कि राइस, सिंधीज़ में राइस वधीक खाईंदा आहिनि, रोटी राइस। ओके, राइस बि वही इक्वली खाईंदा ई आहिनि वधीक बि, कढ़ी चांवर ठहंदा आहिनि जीअं, या Yes. कुछ तो राइस जी क्वांटिटी वधीक। संडे को कढ़ी चावल बनता है तो अगेन लाइक आई सेड सोशल ईटिंग में Yes, थोड़ी सी family ओवर get ईटिंग kind, हो yeah. जाती है। तो इट्स इम्पोर्टेंट कि राइस व्हेन यू आर कुकिंग, लॉट ऑफ पीपल ऐड ऑयल टू इट while cooking rice, so it's important that you don't do that. Second important thing is कि तव्हां लूण घटि विझो चांवरनि में। घणाई माण्हू जाम लूण विझंदा आहिनि चांवर में। पहिरीं ॻाल्हि, चांवरनि खे लूण जी ज़रूरत ई न थींदी आहे, छो त तव्हां कढ़ी दाल या भाॼी सां मिक्स करे खाईंदव। राइट। त हे हिकिड़ो असांजो टेस्ट जेका आदत थियल आहे, असांखे हो चेंज करणु ज़रूरी आहे। त तव्हां अगरि लूणु न विझंदव चांवरनि में त तव्हांजो लूण जो इंटेक ऑटोमेटिकली घटिजी वेंदो। ऐं चांवर थोरी देरि पाणी में सोक करे रखो, अधु कलाक खनि तव्हां अगरि सोक करे था छॾियो त हुनजो स्टार्च कंपोनेंट जो आहे, रेजिस्टेंट स्टार्च बि वधी वेंदो ऐं अदर स्टार्च बि थोरो सो घटिजी वेंदो। एंड वेयर डू यू स्टैंड ऑन स्पाइसिस? तिखो खाधो, मसाले वारो खाधो, लाइक एक्सट्रीम? थोरो घणो त ऑब्वियसली हले। वेयर डू यू स्टैंड ऑन दैट? इज दैट गुड फॉर हेल्थ? हिकिड़ी त ॻाल्हि थींदी आहे टेस्ट जी। ॿी ॻाल्हि अगेन स्पाइसिस में अगेन हीअ ॻाल्हि ईंदी आहे कि वात पित्त कफ, वधीक तव्हांखे गुस्सो थो अचे त तव्हांखे घटि स्पाइसिस खाइण खपनि। हा। ॿी ॻाल्हि थींदी आहे कि कंहिंखे डाइजेस्टिव इश्यूज़ थींदा आहिनि, वधीक एसिडिटी थींदी आहे, या ऑल्टरनेटिंग डायरिया कॉन्स्टिपेशन थींदो आहे, या कहिड़े बि तरीक़े जो इनडाइजेशन हूंदो आहे, तॾहिं बि तव्हांखे स्पाइसिस अवॉइड करणु खपनि। ओके, इन जनरल। पर तव्हांखे अगरि पर्सनैलिटी टाइप इज़ काम एंड वधीक तव्हांखे कुझु डाइजेस्टिव इशू बि न आहिनि त तव्हां स्पाइसिस तव्हांजे टेस्ट जे हिसाब सां खाई था सघो, बट देयर शुड ऑलवेज बी अ बैलेंस बिटवीन हेल्थ एंड टेस्ट। राइट। हो बैलेंस अगरि मेंटेन था कयूं, ऐं टेस्ट जे हूंदी आहे, असांजी टंग हेतिरी आहे
असांजो गट ऐं असांजी बॉडी खे मेंटेन करणु ज़्यादा इम्पोर्टेंट आहे. Absolutely. This was fantastic. I really appreciate it. Thank you. तव्हां सां टाइम कढियो आहे. And if you would like to find her, मां नम्रता जो Instagram स्क्रीन ते एंड हेठ डिस्क्रिप्शन बॉक्स में भी लिखंदीमांव, त प्लीज चेक कजो. इन सां कॉन्टेक्ट करणो हुजेव त कॉन्टेक्ट कजो. And thank you for this. Thank you. I really had a great time. Please tell them to subscribe to the Sindhi. Yes, please subscribe, share, like. Give it a thumbs up. असां ग्रीन जूस ते भी हिकिड़ो वीडियो ठाहियो हो जंहिंमें ग्रीन जूस एंड हेल्दी भेल ॾेखारी हुई. त तव्हांखे ख़बर अथव मूंखे लाइफ स्टाइल में थोरो हेल्दी खाधो वणंदो आहे, इन करे मां नम्रता खे घुरायो. आई होप तव्हांखे इहो वीडियो वणो. मिलूं था ॿिए वीडियो में. बाय. Bye.